नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त बिरिया सिटी में खबर ईंदा बिरिया सिटी बरपासे शहरन बिरिया रोड ठारू शाह आली शहर समेत गोठन गोठ कोड़ो मेमुण गोठ खाई कासिम गोठ दरिया का जलपानी गोठ हसन कलोड़ो गोठ मंगो गोठ उर्स सोलंगी समेत बियन गोठन में गुजरियल 5 कलाकन का वक्फे सा मीह पवण जो सिलसिलो जारी है। मीह सबब हेठई वारन इलाइकन जा रोड रस्ता घर मीह जो पानी सा भरजी वया आहिनि। मीह जो पानी हेठई वारे इलाइकन में बीहण सबब रवासी परेशानी के मुंह ॾेई रहा आहिनि। मीह जो पानी पीअण सबब केतरनि गोठन में जमीनी राब्तो बिरिया सिटी समेत बियन शहरन का कटजी वयो है। इन गोठन जा रवासी पंहिंजे घरन ताईं महदूद थी वया आहिनि। जॾहिं त मीह जे वसकारे में केतरनि गरीबन जे घर ढहण जा इतला पिण मिलिया आहिनि। जंहिं सबब मुतासिर तेज बरसात में खुलियल आसमान हेठ वेठलनि जा इतला मिलिया आहिनि। ॿिए पासे बिरिया सिटी ऐं बरपासे में गुजरियल 6 कलाकन का बिजली मुकम्मल तौर बंद पयल है। मीह जे वसकारे का पोइ बिजली जा केतरा ई फीड ट्रिप करे वया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।